घणा माण्हू इहो सुवालु खणंदा आहिनि त छा सचपच पितर थींदा आहिनि। कंहिं ॾिठो आहे पितरनि खे? केरु थो ॼाणे त असां जेका न्याणी मोकिलायूं था या ब्राह्मणनि खे रोटी खारायूं था त उहो असांजे पितरनि ताईं पहुचंदो हुजे। इहो त ब्राह्मणनि जो ई ढोंग आहे। ईअं अहिड़ा वीचार तव्हां बि ॿुधा हूंदा हिते हुते। इन बारे में ईअं चवणु त इहो ब्राह्मणनि जो ढोंग आहे, इहो सरासर ग़लति आहे। वाकई पितर थींदा आहिनि या न थींदा आहिनि त इनखे ईअं चई थो सघिजे त जेके शयूं असां ॾिसी था सघूं उहे शयूं असांखे लॻंदो आहे कि इहे आहिनि, पर जेके शयूं असां ॾिसी नथा सघूं, टच नथा करे सघूं, त असांखे लॻंदो आहे उहे शयूं कोन आहिनि। पर पोइ बि भॻवान में विश्वास कंदा आहियूं। छो भॻवान खे भला कंहिं ॾिठो आहे छा? न, त पोइ कीअं था विश्वास कयूं? उनखे महसूस था कयूं। पितरनि खे बि सभु माण्हू महसूस न करे सघंदा आहिनि। पितर थींदा आहिनि, पर उन्हनि खे उहो ई महसूस करे थो सघे जेके जीते जी जंहिं पंहिंजे पितरनि जी शेवा कई हुजे, उहे उन्हनि सां वधीक कनेक्टेड हुजनि, या पाण दुखी, परेशान, लाचार, अकेला, अपाहिज या तमामु तकलीफ़ुनि सां गुज़रंदा हुजनि ऐं पंहिंजे पितरनि खे ॾाढो यादि कंदा हुजनि ऐं कहिड़े न कहिड़े रूप में हू कनेक्टेड हुजनि, त उहे ई माण्हू पितरनि खे महसूस करे सघंदा आहिनि। ऐं पितर बि ख़ासि उन्हनि माण्हुनि खे जेके उन्हनि खे दिलि सां सचो सिदक रखी करे यादि कंदा आहिनि, त उन्हनि खे सुपननि में बि ईंदा आहिनि। सभिनी खे न ईंदा आहिनि, ख़ासि उन्हनि खे ईंदा आहिनि जेके उन्हनि खे ॾाढो यादि कंदा आहिनि, दिलि सां यादि कंदा आहिनि, त उन्हनि जे सुपननि में बि उहे ई दर्शन बि ॾींदा आहिनि। ऐं जेके तमामु वधीक नज़दीक हूंदा आहिनि पितरनि जे, बराबरि उन ई तिथीअ ते उहो पितर कहिड़े न कहिड़े रूप सां हुनखे सुपने में दर्शन ॾींदो ज़रूरु आहे। त उहो पितरनि जो हुजणु या न हुजणु सभु माण्हू महसूस न करे सघंदा आहिनि। उनखे उहे ई महसूस कंदा आहिनि जंहिंजो विश्वास हुजे या जेके कहिड़े न कहिड़े रूप सां कनेक्टेड हुजनि। त इहो सुवाल कि पितर थींदा आहिनि या न थींदा आहिनि, त पितर थींदा ई आहिनि। अॼु न सुभाणे असां बि हिन जेको देह आहे छॾींदासीं ऐं कंहिंजे न कंहिंजे लाइ असां बि पितर ठही वेंदासीं। इन में काई दो राय न आहे। हाणे विश्वास त पंहिंजो सब्जेक्टिव मैटर आहे। साम्हूं सिज बीठो आहे, केरु चए मां विश्वास न कंदो आहियां कि हीउ सिज आहे, बाबा न कर, कोई ज़बरदस्ती त आहे कान। जेको विश्वास कंदो उनखे ई फल मिलंदो। विश्वासकम फलदायकम, विश्वास सां ई फल मिलंदो आहे। त इन बारे में इहो संशय कॾहिं न रखिजे त इहे पितर थींदा आहिनि या न थींदा आहिनि, या इहो इल्ज़ाम बि हरू भरू पंडितनि या ब्राह्मणनि जे मथां न लॻाइजे त उहे पंहिंजे ई खाइण लाइ ढोंग रचियो अथनि। हिकु वेले रोटीअ लाइ एॾो वॾो इल्ज़ाम ब्राह्मणनि ते न लॻाइजे। इहा मुंहिंजी तव्हां सभिनी सां जेके मुंहिंजे ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे इहा निमाणी वेनती आहे। मां सम्झां थी इहो वीचार तव्हांजे दिलि खे ज़रूरु छूहंदो ऐं तव्हां उनखे हंडाईंदा। जय झूलेलाल।